नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त 2 सालनि जी तारीख़ी जदोजहद जे नतीजे में 3 महीना अॻु तैयार थियल नए लाइब्रेरी अञा बंदि पियल आहे। हज़ारें इल्म जा अनियारा लाइब्रेरी खोलण लाइ हुक्मरान ॾे निहारे रहिया आहिनि। इन सिलसिले में सीता सरजहान फारम जे सरवाण मशहूर मेमण जी अॻुवाणी में पाट शरी में रैली कढी वई है, जंहिंमें मशहूर मेमण तनवीर शरीक थिया। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फोरम जे सरवाण मशहूर मेमण चयो त असांजे 2 सालनि जी जदोजहद जे नतीजे में 3 महीना अॻु सीता रोड टाउन कमेटी जे अॻूणे ऑफिस में लाइब्रेरी तैयार थी चुकी है, जेका अञा ताईं बंदि पियल है। जंहिं करे सीता रोड जे नौजवान जी अक्सरियत होटल, स्नूकर, गेम, मंशियात, जुआ समेत समाजी बुराइनि में घेरियल है। इन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो है त लाइब्रेरी खे सरकारी दर्जो ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।